दादू मां रिपोर्ट सखी सरदार चारण दादू पुलिस जूं चोरनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाई दुकाननि जा ताला तोड़ी चोरियूं कंदड़ ॿ गैंग बेनकाब लखियुनि रुपयनि जो चोरी थियल सामान हथ एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमित सऊद मक्सी जी हिदायत ते दादू पुलिस शहर में थींदड़ चोरियुनि ख़िलाफ़ मुअसर कार्रवाई कंदे अहम कामयाबी हासिल कई। गुज़िर ॾींहुं दादू ए सेक्शन थाणे जो चार्ज संभालींदड़ एसएचओ कुर्बान अली कमराणी जी अॻवानीअ में ए सेक्शन पुलिस चोरनि ख़िलाफ़ भरपूर क्रैकडाउन कयो। छापामार कार्रवाईनि दौरान पुलिस चोरीअ जे वारदातुनि में मुलविस टिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरिता आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि जी सुञाणप अदल उर्फ़ ताबिश बबर अयाज़ वल्द अली नवाज़ मल्हा ऐं सुमेर वल्द नज़ीर बुघियो जे नालनि सां थी आहे। जिते जवाबदार सुमेर बुघियो लेडी डॉक्टर फ़हमीदा जमाली जी जीजल माउ अस्पताल मां थियल चोरी में शामिल हुयो। पुलिस गिरफ़्तार जवाबदारनि जी निशानदही ते दुकाननि मां चोरी कयल लखियुनि रुपयनि जो सामान हथ करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि खां वधीक जांच जारी आहे जिते गैंग जे ॿियनि मेंबरनि जी गिरफ़्तारी लाइ छापा पिण हयां पिया वञनि। शहरियुनि जी जान ऐं माल जी तहफ़ुज़ ऐं ॾोहनि जे मुकमिल ख़ात्मे ताईं अहिड़नि अनासरनि ख़िलाफ़ बिना कंहिं फ़र्क़ जे कार्रवाइयूं जारी रखणु दादू पुलिस जो अज़म आहे। असां एसएचओ कुर्बान अली कमराणी अॼु ए सेक्शन जी चार्ज वरिती आहे जो जनाब एसएसपी साहब अमीर सऊद मंसी साहब जे हिदायतुनि मुताबिक़ जेको अयाज़ बुघे वापारी जा स्टेशन रोड तां बूट ऐं चप्पल दुकान तां चोरी थियल हुया जेके असां अॼु उन जी कोशिशूं करे उन जा मेन जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि ऐं उहे बूट बि रिकवर कया आहिनि। अहिड़ी एफआईआर दाख़िल कई वई आहे पीएस ए सेक्शन ते।